अस्सलामु अलैकुम हक़ मौजूद जी त मां आहियां अवां जी पंहिंजी होस्ट फराल अशारी। मां अवां खे पंहिंजे प्रोग्राम रक्स रूम में वेलकम कयां थी। कीअं आहियो तव्हां सभु? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? उमेद कयां थी त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। अवां सभिनीनि खे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम रक्स रूम जंहिंमें असां सिंध जा तमामु सुठा जेका आहिनि रागिनि खे असां बदावत ॾींदा आहियूं। अॼु असां वटि जेको आहे सिंध जी तमामु ख़ूबसूरत फ़नकार आहे जेकी जंहिंजी आवाज़ ई ख़ूबसूरत न आहे, उहो पाण बि हिकु तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत बि आहिनि। अनीना फ़िदा। अस्सलाम वालेकुम अनीना। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। ख़ुशि आहियो? कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मालिक जो तव्हां ॿुधायो फरा? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में जेको आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे आयो। तव्हांजा लख थोरा, तव्हांजी पूरी टीम जा जेका आहिनि लख थोरा। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में सॾु कयो। तव्हांजो प्रोग्राम नयो स्टार्ट थियो आहे, ख़ुशी ॾाढी थी की चलो टीवी ते कुझु ज़बरदस्त का शइ। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जेकी एल्बम्स आहिनि ऐं जेको आहे न्यू जनरेशन जेकी आहे उहा सूफ़ी राग खे जेको आहे सफ़ा साइड ते करे छॾियो आहे। त उन खे नज़र में असां रखी करे इहो प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें असां वटि तमामु सुठा जेका रागी ईंदा आहिनि ऐं उहो जेको आहे असांखे पंहिंजा जेको आहे पंहिंजी आवाज़ सां लुत्फ़ अंदोज़ कंदा आहिनि। सो अनीना, सभिनी खां पहिरीं असांजो इहो सुवालु आहे तव्हां खां त छा तव्हां सिख्या वरिती आहे कंहिं उस्ताद खां? फरा सिखण खां सवाइ कोई बि शइ जेकी हूंदी आहे सो तव्हां ईअं करे नथा सघो। ऐं राग इहा शइ हूंदी आहे जे तव्हां ॿुधायो की सूफ़ी सिंगिंग जेकी आहे उहा राग बेस्ड हूंदी आहे। जी हा, ऐं राग खे अगरि न सिखियो वञे त इहो कोई अताई कोई करे नथो सघे। बिल्कुलु बिल्कुलु सही चयो। तव्हांजा उस्ताद आहिनि, छा तव्हां उस्ताद रखियो आहे पंहिंजो सिखिया? माशाल्लाह सां मुंहिंजो उस्ताद जेको आहे सो तमामु ज़बरदस्त आहे त उहो उर्दू मीडिया सां, पर माशाल्लाह सां तमामु उन्हनि जी जेकी उनखे मां ईअं चवां की उन्हनि खे एतिरो टाइम थियो आहे, तक़रीबन 50 इयर्स। माशाल्लाह। हा, ऐं उहो पाण बि उन राग सां तमामु घणो माना दुरत में ज़्यादातर ॻाईंदा आहिनि। त उनजे करे इहे PSCC में माना हिते कराची में ई अलाह साईं मिलायो बसि हुन सां। माशाल्लाह माशाल्लाह। इहो तव्हांजो शाहिद हमीद साहब, तव्हांजो इहो भाग हुजे, तव्हांखे एॾो ज़बरदस्त उस्ताद मिलियो आहे। अच्छा अनीना, छा ठीकु आहे। अच्छा अनीना, तव्हां असांखे छा ॿुधाईंदो? मां तव्हांखे हाणे मुंहिंजो नयो हिकिड़ो सॉन्ग लॉन्च थियो ऑफिशियली। पंहिंजो सॉन्ग आहे? जी, उहो मां फर्स्ट हाणे कयो आहे, सो उहो मां तव्हांखे सभिनि जे साम्हूं हिन म्यूज़िक ते थियो त उहो रॉक म्यूज़िक में आहे, पर तव्हांखे लोकल म्यूज़िक ऐं सूफ़ी म्यूज़िक में असां ॿुधायूं था। चयो लोक चोर
अच्छा ये जेकी शाइरी आहे उहो कंहिंजी शाइरी आहे? साईं नूर अली शाह लकियारी जी शाइरी आहे। साईं हैदराबाद जा मुर्शिद आहिनि। अच्छा अच्छा ऐं मूंखे तमामु मुंहिंजो अञा उन्हनि ते मतिलबु उन्हनि सां मुलाक़ात जो शर्फ़ न थियो आहे। ख़ैर उहो त वसाल करे विया आहिनि, उन्हनि जा जेके ॿिया उन्हनि जी गादीअ ते वेठा आहिनि। अच्छा छा इहो कलाम जेको आहे तव्हांजो उस्ताद तव्हांखे चॉइस करे ॾिनो या तव्हां पाण चॉइस कयो? जी हिकु सम्झो की उस्ताद बि उन में हेल्प कई, माना कुझु असां वेरिएशन्स कयूं, मूंखे किथां मिलियो रॉ, पोइ उनखे असां वेरिएशन कई। पर असल इहा कंपोज़िशन आहे ख़िदमत अली साहब जी, जेको हैदराबाद में रहंदा आहिनि ऐं मक़बूल हुसैन जे घराणे खां तालुक़ रखंदा आहिनि। माशाल्लाह। अच्छा तव्हांजो इहो कलाम लॉन्च थी चुको आहे? हा तमामु माशाल्लाह, तक़रीबन हफ़्तो थियो आहे हुनखे लॉन्च खे। अच्छा तव्हांखे मुबारक हुजे। अच्छा नीना इहो ॿुधायो त छा तव्हां रियाज़ वग़ैरह कंदा आहियो? रियाज़त ज़रूरी आहे, प्रैक्टिस तमामु ज़रूरी हूंदी आहे, पर उन तरीक़े जी अञा न पई थिए वेठी, छो जो विच में लॉकडाउन जे करे सभु कुझु मतिलबु उस्ताद जी सरपरस्ती कान हुई, त पोइ मूंखे अञा नई आहियां, छो जो मूंखे साल थियो आहे अञा। तव्हां बिल्कुलु तव्हांजी घणी काविशूं आहिनि ऐं तव्हां इलाही महिनत करे रहिया आहियो। तव्हां जेको ॻायो पिया उन मां ई ख़बर पए पई त तव्हां काफ़ी जेको आहे रियाज़ वग़ैरह कयो पिया, सिखिया वठो पिया। सो अनीना हाणे इहो ॿुधायो मूंखे त जेको अॼुकल्ह तव्हां ॾिसो था न्यू जनरेशन आहे ऐं जेको तव्हां ॾिसो पिया अॼुकल्ह जेकी शाइरी हले पई उन हवाले सां तव्हां छा चवंदो? छा उन्हनि खे सूफ़ी राग जी तरफ़ अचणु खपे या पोइ जेको माहौल हले पियो इन में ई उन्हनि खे माना ॻाइणु खपे या सिखिया, छा उन्हनि खे सिखिया वठणु खपे? सिखिया त ज़रूरी आहे, जीअं मां चयो सिखण खां सवाइ तव्हां पॉलिश थींदा वेंदा आहियो न। बिल्कुलु। तव्हांखे हिकिड़ी शइ जेको जंहिंजी असल आहे, जेकी असल उहा शइ अची वेंदी, पोइ तव्हांजे लाइ ईज़ी हूंदो आहे। ऐं जेकी शाइरी था तव्हां चयो त उहो जीअं असां मतिलबु जेके ॻाइनि था हाणे नया नया जेको टैलेंट अचे थो त उहो बि फॉलो था कनि नवनि खे। इहो नथा सोचनि त असांजो असल छा हुयो, असांजी सिंध जी शाइरी छा हुई, लतीफ़ जी, सचल जी, सामीअ जी, बेदर साईं जी। मतिलबु इहो त हुननि जी शाइरी में हिकिड़ो मैसेज हूंदो हो, हमेशह अवाम खे जेको आहे हिकिड़ो मैसेज ॾींदा हुया। अॼुकल्ह जेकी शाइरी आहे उन में असांखे कोई अहिड़ो मैसेज नज़र नथो अचे। न मां तव्हांखे ॿुधायां पई उहो ई की शाइरी जी चूंड असां जेको माण्हुनि खे पसंदि कंदासीं, जहिड़ी मोट ॾींदासीं त माण्हुनि खे खपे उहो जेको ॻायो था तव्हां जेको उन्हनि खे ॿुधाईंदो उहो ॿुधंदा। त असां जेके स्टार्ट कंदासीं, जेके न्यू जनरेशन हो, तव्हां आहियो, असां आहियूं, जेको नयो हाणे तव्हां वटि हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो लास्ट टाइम, मुर्क साहिबु हुयो, त उहे सभु जेके आहिनि सो शाइरी सूफ़ी खणो भली, ॿियूं बि शाइरियूं आहिनि, तमीज़ जे दायरे वारियूं शाइरियूं जेके बि आहिनि उहो तव्हांखे हमेशह मथे खणी वेंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो आहे। अच्छा जेको आहे असांजे प्रोग्राम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्तु घटि हूंदो आहे, त तव्हां खां कलाम जेका आहिनि उहे ॿुधंदासीं। हाणे छा ॿुधाईंदो? मां तव्हांखे मशहूरु थी ॿुधायां आबिदा परवीन मैडम साहिब जो, मूंखे ॾाढी पसंदि हूंदी आहे, हूअं बि मूंखे बि तमामु घणी पसंदि आहे, मां उन्हनि जी फैन आहियां। सो मां वरी उन्हनि खे ज़्यादातर फॉलो उन्हनि खे बि कंदी आहियां। हूअं त घणा ई आहिनि पर माशाल्लाह उन्हनि जो वरी अहिड़ो अंदाज़ आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजे साम्हूं पेश कजे थो। मेरी हैरत मेरी हसरत का सामा कौन देखेगा, उनसे मिलने को तो क्या कहिए जिगर, उनसे तो मिलने को क्या कहिए जिगर, खुद से मिलने को ज़माना चाहिए। हैरान हुआ
तमामु ख़ूबसूरत हैरान हुआ तव्हां सभिनीनि खे हैरान करे छॾियो आहे अनीना तमामु ख़ूबसूरत अनीना हाणे तव्हां खां अञा असां क्वेश्चन कंदासीं तव्हां खां कलाम बि ॿुधंदासीं पर असां जेको आहे ब्रेक जो टाइम थी वियो आहे अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ वेलकम बैक प्यारा सिंधवासियो हिकु भेर वरी मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूम में वेलकम कयां थी जीअं ब्रेक खां पहिरीं जेको आहे अनीना जेको आहे असां सां गॾु आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत कचेरी हली रही हुई सूफ़ी कलाम अनीना असांखे ॿुधायो आहे तमामु ख़ूबसूरत जी अनीना हाणे जेको आहे तव्हांखे हिकिड़ो क्वेश्चन आहे त गायकी जेको आहे उन खे तव्हांजी गायकी खे घणो टाइम थियो आहे सुणी मुंहिंजी अञा मां सिखंदे मूंखे साल थियो आहे मूंखे 6 मंथ्स जो सर्टिफिकेट मिलियो ऐं हाणे उहो स्टार्टिंग में मां काफ़ी हिते घणो कमु कयो उन खां पोइ हाणे वरी आई आहियां मां राग ते सो मां हिकु ॿ राग सिखो आहे जंहिं मां हिकिड़ो तव्हांखे हाणे ॿुधाईंदसि जी जी उहो तव्हां ॿुधिजो कीअं लॻे अच्छा राग जी तरफ़ माना कीअं मुतवजा थियो तव्हां माना राग में कीअं आयो इहो बि अंदर जा उधमा आहिनि सम्झो कीअं शौक़ु पैदा थियो तव्हांखे अंदर जा उधमा ऐं जेके ॿुधंदा था अचूं मतिलबु अरसे खां जेके नंढपण खां तो ज़हन में समाइजी वई पोइ उहा शइ जेकी आहे सो मुसलसल ॿुधंदी बि रहंदी हुअसि ऐं छो जो वरी पोइ टाइम न मिलियो शादी थी ॿार थिया सभु कुझु पोइ हुन बखेड़ा में टाइम मिलियो त तव्हां चयो त मां चयो हाणे थोरा ॿार समझदार थी विया आहिनि त हाणे मां पंहिंजे इन शौक़ खे टाइम ॾियां पोइ हुन में मुंहिंजे हस्बैंड जो तमामु घणो हथु आहे मुंहिंजे भाइरनि जो मुंहिंजे सभिनी जेके बि मुंहिंजा माइट मिट आहिनि माशाल्लाह मीन्स तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट करे थी इन फील्ड में जीअं अगरि तव्हां गायकी में अचो था त हुन में तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट कंदी आहे कंहिं बि शइ में का बि बुराई न आहे जे तव्हां हुन में बुरा नथा थियो बिल्कुलु बेशक बेशक सो इहा हिकिड़ो पाकीज़गी आहे बिल्कुलु राग जेको आहे सो आशिक़नि जो समा हूंदो आहे सही ॻाल्हि ऐं इन समा खे उहे सम्झी सघनि था जेके जंहिंजे दिलि में इहा वसियलु शइ हुजे ऐं असांजो राग सिंध जो राग सदियुनि खां आहे ऐं रहंदो इंशाअल्लाह सदाए कुन खां वठी राग जी या सौज़ जी साज़ जी उन वक़्त खां वठी बिल्कुलु प्रचार आहे सो इहा शइ आम शइ आहे ई कान बिल्कुलु बिल्कुलु बेशक अच्छा गायकी में जेको आहे कंहिं खां मुतासिर थिया आहियो मां उस्तादनि खां जीअं तव्हांखे चयमि त ॿुधंदी हुअसि जीअं उस्ताद मंज़ूर अली ख़ान उस्ताद मोहम्मद यूसुफ मोहम्मद उस्ताद जुम्मन ऐं सिंगार अली सलीम खे मां स्टार्टिंग जीअं कई मां जेकी पहिरीं परफॉर्मेंस हुई मां उस्ताद सिंगार अली सलीम जो ॻायो हिकिड़ो कलाम भोपालीअ में ॻायो हो ऐं उन वक़्त जा माना मां वरी छा कंदी आहियां जो जेके बि असांजी परफॉर्मेंस थींदियूं आहिनि स्कूल में या जेके बि असांजे रिलेटेड हूंदियूं आहिनि स्कूल सां पोइ उन में मां सिंधी अंग पंहिंजो पेश कंदी आहियां सभिनी जेके बि उर्दू ऑडियंस वेठी हूंदी आहे मां पंहिंजी शइ उन्हनि खे ॾेखारींदी आहियां त तव्हां राग त असांखे सेखारियो उस्ताद खे चवंदी आहियां पर उस्ताद साहिबु मां जेको कंदसि उहो मां पंहिंजो सिंधी कंदसि छो जो सिंधियुनि में कमी आहे राग जी तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि चई अच्छा इहो आहे त कचेरी बि असांजी गॾु गॾु हलंदी तव्हां खां कुझु ॿुधंदासीं हाणे छा ॿुधाईंदव मां तव्हांखे राग थी ॿुधायां जेकी लय उनजी हल्की आहे या हिकिड़े माहौल था पैदा कयूं राग जो केदारो तव्हांखे ॿुधायां ज़रूरु साईं बेदल साईं जी शायरी आहे
ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत, माशाल्लाह। तव्हां सॼो जेको असांजो इहो हाल आहिनि के झुमाए छॾियो आहे। कहिड़ो राग हो इहो? केदारो राग जेको तमामु डोमिनेटिंग हूंदो आहे ऐं तव्हां इन खां पोइ कोई कुझु ॻाए न सघंदा आहियो, पोइ तव्हांजे ज़हन ते हलंदो आहे पियो। तव्हां तमामु ख़ूबसूरत जेको आहे अॼु ॻायो आहे। अच्छा अनीना, जेको हिन मुंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ो कलाम मां बि ॻाईंदी आहियां, सो छा अव्हांजी इजाज़त आहे त मां बि हिकिड़ो कलाम? फराह, मां तव्हांखे ॿुधो आहे लाइव ऐं मूंखे ॾाढी ज़बरदस्त माशाल्लाह ॻाल्हि लॻंदी आहे की कोई हिकिड़ी सिंगर त आहे जेकी सूफ़ी इन तरीक़े सां ॻाए थी। सोबत जो असर आहे। न मूंखे तव्हां माशाल्लाह तव्हां सीनियर आहियो ऐं असां तव्हांखां सिखूं पिया माशाल्लाह। बेखबर ना है पर मरण खां पोइ, बेखबर ना है पर मरण खां पोइ, तो सां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तो सां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। बेखबर ना है पर मरण खां पोइ, बेखबर ना है पर मरण खां पोइ, तो सां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तो सां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। बेखबर ना है पर मरण खां पोइ।
अनीना अवांखे मुंहिंजो इहो कलाम कीअं लॻो? फरा तमामु ज़बरदस्त, मां तव्हां सां गॾु गॾु ॻायां पई, इंजॉय पई कयां माशाल्लाह। जी हाँ, बिल्कुलु ॾिठो तव्हां इंजॉय कयो पिया। जी अनीना, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो जेको आहे उहो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। तव्हांजा लखे थोरा तव्हां जेको पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे हिन प्रोग्राम में आया। तव्हांजी सॼी टीम जा जेको आहे वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी। ऐं जेको आहे अज़ीम भाई, आपकी बहुत मेहरबानी, आपने बहुत अच्छा जो है साथ निभाया। जी व्यूअर्स, पंहिंजी होस्ट फरला शारी खे ॾींदा इजाज़त। नेक्स्ट वीक वरी तव्हां सां जेको आहे मुलाक़ात थींदी। वेंदे वेंदे असां जेको आहे अनीना खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं। अल्लाह हाफ़िज़। आओ कांगा कर गाल माखे तन